ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन असां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ासी अदालत फुर ऐं गैर क़ानूनी हथियार रखण जो ॾोह साबित थियण ते 3 जवाबदारनि खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। मॉडल ट्रायल कोर्ट फुर ऐं गैर क़ानूनी हथियार रखण जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि अहमद ख़ान पठान ऐं ईसा ख़ान पठान खे 20-20 साल क़ैद ऐं 5-5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत हिक जवाबदार अकबर ख़ान पठान खे 10 साल क़ैद जी सज़ा ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। मीरपुर ख़ासी अदालत फुर ऐं गैर क़ानूनी हथियार रखण जो ॾोह साबित थियण ते 3 जवाबदारनि खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। मॉडल ट्रायल कोर्ट फुर ऐं गैर क़ानूनी हथियार रखण जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि अहमद ख़ान पठान ऐं ईसा ख़ान पठान खे 20-20 साल क़ैद ऐं 5-5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत हिक जवाबदार अकबर ख़ान पठान खे 10 साल क़ैद जी सज़ा ऐं 5 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो आहे।